अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रोमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे पास्ट कंटिन्यूअस टेंस। पास्ट कंटिन्यूअस टेंस ॿुधायां त अहिड़ा कम जेका गुज़िरियल वक़्त में पाण कयूं पिया या उन वक़्तु उहो कमु जारी हुजे माज़ी में, उनखे पास्ट कंटिन्यूअस टेंस चयो वेंदो आहे। इहो ई शइ मां तव्हांखे थोरो फॉर्मूले सां बि गाइड कयां, ॿी मिसाल ॾियां त इहो शइ तव्हांखे बिल्कुलु क्लियर थी वेंदी। हिन जो फॉर्मूलो हूंदो आहे पास्ट कंटिन्यूअस जो सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट। पास्ट लाइ पाण छा हिते यूज़ कंदा आहियूं, वॉज ऐं वर। हाणे मां तव्हांखे थोरो ॿी मिसाल सां सम्झायां त हिते लिखियल आहे शी वॉज टॉकिंग इन क्लास। हू क्लास में ॻाल्हाए पई। हाणे इहो छा आहे, शी वॉज टॉकिंग इन क्लास, मतिलबु गुज़िरियल वक़्त जी ॻाल्हि थिए पई। हिते वॉज यूज़ थिए पियो। शी छा आहे सब्जेक्ट, वॉज छा आहे हेल्पिंग वर्ब, टॉकिंग छा आहे वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING ऐं क्लास छा आहे ऑब्जेक्ट। हिकिड़ी ॿी मिसाल ॾियां त अली वॉज प्लेइंग गेम। अली रांदि खेॾे पियो। हाणे हिते छा आहे, अली सब्जेक्ट, वॉज छा आहे हेल्पिंग वर्ब, प्लेइंग छा आहे वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING, गेम छा आहे ऑब्जेक्ट। आई होप तव्हांखे इहो शइ क्लियर हूंदी। हाणे मां तव्हांखे हिन जा नेगेटिव ॿुधायां। उनजो फॉर्मूलो हूंदो आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट। मां उहा ई मिसाल यूज़ कयां पियो जेका मां अफर्मेटिव लाइ कई हुई, त तव्हांखे इहो ईज़ी थींदी सम्झण में। शी वॉज टॉकिंग इन क्लास, उहो छा हुयो अफर्मेटिव। हाणे हिते छा थी वेंदो, शी वॉज नॉट टॉकिंग इन क्लास, हू क्लास में कोन ॻाल्हाए पई। सही। ऐं इहो ई ॿी मिसाल हुई पंहिंजी, अली वॉज प्लेइंग गेम। हिते छा थी वेंदो, अली वॉज नॉट प्लेइंग गेम। हाणे इहो ई शइ अगरि मां तव्हांखे इंटेरोगेटिव में ॿुधायां त हिन जो छा थींदो, शी वॉज टॉकिंग इन क्लास अफर्मेटिव में थी वियो, नेगेटिव में छा थींदो शी वॉज नॉट टॉकिंग इन क्लास, ऐं इंटेरोगेटिव छा थी वेंदो वॉज शी टॉकिंग इन क्लास क्वेश्चन मार्क। अली वॉज प्लेइंग गेम, अली वॉज नॉट प्लेइंग गेम। हाणे इंटेरोगेटिव में छा थींदो, वॉज अली प्लेइंग गेम क्वेश्चन मार्क। त अॼु जो टॉपिक इहो ई हुयो जेका मां ॿुधायो आहे, सिंपल तरीक़े सां ॿुधाए छॾियो आहे। ऐं इन में जेका कंफ्यूजन हुजे तव्हांखे, उहो तव्हां कमेंट में पुछी सघो था। ऐं अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।